अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। कहिड़ो फ़ाइदो तुंहिंजे साठ जो जॾहिं तुंहिंजो लहिजो, कहिड़ो फ़ाइदो तुंहिंजे साठ जो जॾहिं तुंहिंजो लहिजो, हर बार दिलि ॼण टोड़े छॾींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। ख़बर न आहे जो ही ज़हन में आयो, जो अहसासु थियो महसूसु थियो। ख़बर न आहे जो ही ज़हन में आयो, जो अहसासु थियो महसूसु थियो। जेको ज़ख़्म ॾिसण में कोन नथो अचे, उहो तमामु घणो दर्द ॾींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। मिलण जे ग़र्ज़ आहे त पंहिंजे वांगुरु हलिया ईंदा आहिनि। मिलण जी ग़र्ज़ आहे त पंहिंजे वांगुरु हलिया ईंदा आहिनि ऐं दिलि भरिजी वञे त जवाबु ॾियण बि गवारा कोन कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। रिश्ते में सभ खां वॾी शइ माना रखंदी आहे, उहा इज़त हूंदी आहे। रिश्ते में सभ खां वॾी शइ माना रखंदी आहे, इहा इज़त हूंदी आहे। अगरि इज़त कोन्हे, चवंदा आहिनि वक़्तु घुरण ऐं क़दुरु घुरण सां कॾहिं सुख कोन ॾेई सघंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। चवंदा आहिनि रिश्ते ऐं प्यार में प्यारियूं ॻाल्हियूं करणु ज़रूरी कोन आहिनि। चवंदा आहिनि रिश्ते ऐं प्यार में प्यारियूं ॻाल्हियूं करणु ज़रूरी कोन आहिनि। ॻाल्हि करणु ज़रूरी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। ॿिनि दिलनि खे जोड़णु, ॿिनि दिलनि खे जोड़े छॾणु अल्लाह एहसान कंदड़नि खे पसंदि करे थो। ॿिनि दिलनि खे जोड़े छॾणु अल्लाह एहसान कंदड़नि खे पसंदि करे थो। भलाईअ ॾांहुं सॾे ऐं नेकीअ जो हुकुम ॾे, ए माण्हू कामयाब आहिनि। अल्लाह तवाब रहीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। सख़्तु ॻाल्हाईंदड़ ऐं सख़्तु दिलि न हुअणु घुरिजे। सख़्तु ॻाल्हाईंदड़ ऐं सख़्तु दिलि न हुअणु घुरिजे। जेके माण्हू चौधारी हूंदा आहिनि, छिड़ो छिड़ थी वेंदा आहिनि, ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे। नरम ऐं सुहिणनि इख़्लाक़नि वारो हुअणु घुरिजे। अल्लाह ताला जे नेमतुनि ऐं फज़ुल ते ख़ुशि थियणु घुरिजे। नरम ऐं सुहिणनि इख़्लाक़नि वारो हुअणु घुरिजे। अल्लाह ताला जे नेमतुनि ऐं फज़ुल ते ख़ुशि थियणु घुरिजे। ऐं हीअ त अल्लाह मोमिननि जो अजुरु ज़ाया कोन कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॼण इश्क पेटो आहे, ॼण अयाशी तंदुरुस्ती आहे।